शहदादपुर प्रेस क्लब में 5 नौजवाननि हर एक महताब अली पुट अली असगर, वकार अली पुट अली अकबर ब्रह्माणी, नबी बख्श उर्फ अवेस पुट रसूल बख्श सैतो, अविनाश पुट भगवान दास, लखू पुट पहनूरो प्रेस क्लब शहदादपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ नाम निहाद क़ौम परस्त पार्टियूं साईं जीएम सैयद जे नाले ते पंहिंजा मुफ़ाद ऐं सियासत चमकाइण चाहिनि था। साईं जीएम सैयद त हिकु रहबर इंसान हो। साईं नौजवाननि लाइ स्कूल कॉलेज ठहराया हुआ जीअं क़ौम तरक्की करे सघे। कुछ क़ौम परस्त पार्टियूं पंहिंजूं अयाशियूं चमकाइण लाइ सिंध जे नौजवाननि खे गुमराह करे रहिया आहिनि। असां अहिड़ी पार्टियुनि खां अॼु खां पोइ बिल्कुलु लातालुक आहियूं ऐं रहंदासीं। अॼु खां पोइ असांजो कंहिं बि क़ौम परस्त पार्टी सां को बि तालुक वास्तो न रहंदो। कुछ क़ौम परस्त पार्टियूं इंडिया जे चवण ते सिंधी माण्हुनि खे गुमराह करे रहियूं आहिनि। असां अहिड़नि पार्टियुनि खां लातालुक आहियूं। असां उन्हनि सभिनी भाइरनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त अॼु खां पोइ कंहिं बि क़ौम परस्त अॻवाननि जे चवण में न अचनि। असां बि अॼु खां पोइ अहिड़नि पार्टियुनि खां परे रहंदासीं।